अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख इनकार बावजूदि सुप्रीम कोर्ट में एडहॉक जज मुक़ररु। कानून वारे वज़ारत मुक़ररीअ जो नोटिफिकेशन जारी कंदे सुभाणे हलफ़ बरदारी तक़रीब सॾाए वरिती। ज़रियनि मूजिबि अहमद अली शेख एडहॉक जज तौरु हलफ़ न खणण जो फ़ैसिलो कयो आहे। सुभाणे हलफ़ बरदारी तक़रीब में भी शिरकत न कंदो। अफ़गानिस्तान के तालिबान जे कब्ज़े खां पोइ गैर यकीनी वारी सूरत हाल। मुल्क छॾण लाइ हज़ारे माण्हू काबुल ईंदड़ एयरपोर्ट पहुची विया। ज़बरदस्ती जहाज़नि ते चढ़ण जी कोशिश। उॾाम दौरान जहाज़ ते लटकियल 3 अफ़गानी शहरी किरी फौत। एयरपोर्ट ते अमरीकी फ़ौज जी फायरिंग में भी 5 ॼणा मारिजी विया। अमरीकी इख़्तियारनि जो चवणु आहे त अफ़गानी शहरी जहाज़ ते चढ़ण जी कोशिश कई, खेनि रोकण लाइ फायरिंग कई। अफ़गान सदर अशरफ गनी के ॾांहुं वियो। ताजिक परॾेही वज़ीर अफ़गान सदर जी ताजिकिस्तान आमद जी तरदीद करे छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि क़ौमी सलामतीअ जो अहम इजलास जारी। दिफ़ा वारे वज़ीर, परॾेही वज़ीर, आर्मी चीफ ऐं ॿिया लाॻापियल अमलदार शरीक। इजलास में अफ़गानिस्तान तालिबान जे कब्ज़े खां पोइ पैदा थियल सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ग़ौर वीचार। अफ़गानिस्तान में इक़्तिदार जे पुरअमन मुंतक़िलीअ लाइ पाकिस्तान जूं कोशिशूं। इस्लामाबाद पहुतल अफ़गान सियासी वफ़द जी परॾेही वज़ीर सां अहम मुलाक़ात। अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। अफ़गान फ़ौज तालिबान अॻियां वारीअ जी भित साबित थी। अमरीका बि नाकामीअ जो एतिराफ़ करे वरितो। अमरीकी परॾेही वज़ीर चयो आहे त अफ़गान फ़ौज जे नाकामी असांजी सोच खां बि वधीक आहे। 20 सालनि ताईं अफ़गान फ़ौज खे तरबियत ॾिनी, पर सलाहियत जो दुरुस्त अंदाज़ो लॻाए न सघियासीं। अफ़गानिस्तान ते कब्ज़ो कंदड़ तालिबान आलमी बिरादरीअ सां गॾिजी हलण जी ख़्वाहिश ज़ाहिर करे छॾी। तालिबान अॻुवाण मौला अब्दुल गनी बिरादर चयो आहे त सोचियो ई न हुयो त अहिड़ी रीति कामयाबी मिलंदी। तालिबान जो असुलु इम्तिहान हाणे शुरू थियो आहे ऐं खेनि अवाम जो तहफ़ुज़ यकीनी बणाइणो आहे। LDOD ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुलाज़िमनि पारां रहियल पघारूं जारी न थियण ख़िलाफ़ इमाम अली रिंद, हाजी अब्दुल वाहिद जमाली, अयाज़ आलमाणी, यार मोहम्मद सोलंगी, इनायत ज़रदारी, साहब ख़ान छोटो, महबूब अली बुगियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुलाज़िमनि चयो त एग्ज़ेक्टिव इंजीनियर अहमद नवाज़ चांडियो असांजे 630 पकनि मुलाज़िमनि खे रहियल पघारुनि जा बिलनि ते सयूं नथो करे ॾिए, जॾहिं त सिर्फ़ु 300 मनपसंद माण्हुनि जे बिलनि ते सयूं कयूं वयूं आहिनि, जंहिं करे मुलाज़िमनि ऐं संदसि बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त जेसीं ताईं असांजे मुलाज़िमनि जूं रहियल पघारूं न मिलंदियूं, तेसीं ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। आबपाशी खाते जे मुबैना करप्शन ऐं वाहन जे पुछड़ीअ वारनि आबादगारनि ताईं पाणी न पहुचण ख़िलाफ़ आबादगारनि पारां रईस मुर्तज़ा बिरोही, नासिर अहमद पठाण, मौलवी मोहम्मद इस्माइल छोटो, अली हसन बिरोही ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हथनि में प्ले कार्ड खणी नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त वफ़ाक़ सिंध जे हिसे वारे पाणीअ ते दाड़ो हणी रहियो आहे, जॾहिं त सिंध जे माण्हुनि खे पाणीअ जे फुड़े फुड़े लाइ सिकायो पियो वञे। हुननि चयो त मोतमार गर्मीअ में पंजाब जा फील्ड कैनाल गैरक़ानूनी खोलिया विया आहिनि। हुननि चयो त नवाब शाह में छोटको माइनर, जामलिगारी माइनर, नुसरत डिवीज़न खे सुकायो वियो आहे, जंहिं सबबि हज़ारे आबादगार पाणीअ लाइ सिकी रहिया आहिनि। हुननि चयो त इक़्तिदारी वॾेरा आबपाशी अमलदारनि सां मिली भगत करे पुछड़ीअ जे नंढनि आबादगारनि जो पाणी चोरी करे रहिया आहिनि। हुननि चयो त वफ़ाक़ पारां पाणी चोरी करे सिंध जी ज़राअत खे तबाह करे आबादगारनि जो मुआइशी क़त्लेआम कयो पियो वञे, जंहिं ते हुननि अमलदारनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। राति देर सां SHO मोरो अली अकबर खोखर पुलिस नफ़री साण करे गॾु गश्त करे रहियो हुयो त अचानक 9 फ़ौरू खुर जे इरादे सां बीठल मेन क़ौमी शाहराह ते चढ़िया। जॾहिं त फ़ौरन जे पुलिस जी गाॾीअ ते नज़र पई त फ़ौरू फायरिंग करे ॾिनी। पुलिस जे जवाबी फायरिंग जे नतीजे में हिकु फ़ौरू ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त पुलिस बरवक़्ती ज़ख़्मीअ समेत 3 ॾोहारियुनि खे, जंहिंमें ज़ख़्मी जिनसार चांडियो, अता मोहम्मद चांडियो ऐं अमीर चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो ऐं ॿिया ॾोहारी अंधेरे जो फ़ाइदो वठंदे फ़रार थी विया।
जॾहिं त गिरफ़्तार थियल टिनी फौरन मोरो पुलिस ऐं साफ़ अॻियां पंहिंजे ॾोहनि जा इतराफ़ कंदे चयो आहे त असांजो पाण में 9 ॼणनि जो टोलो आहे, जंहिंमें गुलाम मुस्तफ़ा उर्फ़ मुस्तू ऐं जावेद चांडियो, जानी विस्तड़ो, बादल चांडियो उर्स चांडियो, इरशाद माछी, जिनसार चांडियो, अता मोहम्मद चांडियो ऐं अमीर अली चांडियो शामिल आहिनि। असां अॻ में बि नेशनल हाईवे ते ताज पेट्रोल पंप खाहिराऊ ऐं शाहपुर जानिया समेत मुख़्तलिफ़ क़ौमी शाहराउनि ते फोरूं कंदा आहियूं। अॼु राति बि फुर जे इरादे सां क़ौमी शाहराह ते चढ़ियासीं त अचानक पुलिस जी गाॾी अची वई, जंहिंसां असांजो मुक़ाबिलो थी पियो, जंहिंमें असांजो साथी जिनसार चांडियो ज़ख़्मी थी पियो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।